अज भिट धणी ते कामण ते कोई पाकिस्तान के हक में ऐं जेके असांजे में रहणु चाहिनि था सते कयो वियो जियो उहो बि अॻिते थियो बांग्लादेश खे पंहिंजे पेरनि ते बीही करे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जूं तमामु तर मुतफ़िक़ आहिनि उन दावेदार अॼु उन आइन ते जेका राता हणनि था पिया